नाज़रीन, मांझन तालुक़े जे केतिरनि ई ॻोठनि में स्कूल न हुअण सबबि ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि। क़दीमी ॻोठ अब्दुल गनी खोसो में बि स्कूल न हुजण सबबि ॿारनि जी तालीम सख़्तु मुतासिर थी रही आहे। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सागर सोलंकी। मांझन तालुक़े जा केतिरा ई ॻोठ शहर स्कूल न हुजण जे करे उते जे रहवासियुनि जा ॿार तइलीम जहिड़े अनमोल ज़ेवर खां महरूम आहिनि। उन्हनि ॻोठनि मां खानोट भरिसां जबल जे ऊचनि चोटियुनि ते क़ाइमु क़दीमी ॻोठ अब्दुल गनी खोसो बि हिकु आहे, जिते को बि स्कूल न आहे। हीउ ॻोठ 1952 में आबाद थियो। मौजूदा दौर में ॻोठ जी आबादी लॻभॻि 5000 आहे। हिन ॻोठ जे आबाद थियण खां अॼु ॾींहं ताईं ॻोठ में को बि स्कूल न आहे, जंहिं जे करे हिन ॻोठ में अणपढ़ियल माण्हुनि जो तइदादु तमामु वॾो आहे। तक़रीबन 60-70 साल खां वठी ॻोठ आबाद आहे। असांखे न स्कूल न पाणी का शइ कोन्हे। असांजो ॿारनि सभु ॾिसी सघो था। असां वॾा बि हीअं रहियल आहिनि, असां नंढड़ा बि हीअं आहिनि। असांखे बि तालीम कोन्हे। असां जेके वॾा उन्हनि तालीम न हासिलु करे सघिया आहिनि। असांजो ॻोठ जो मुस्तक़बिल ख़राबु आहे। हिते न पाणी आहे, न बिजली आहे, न स्कूल आहे, का शइ असां वटि कोन्हे। हिते क़दीमी ॻोठ आहे। हिते 70-80 साल खां पहिरियों आबाद आहे। हीउ जेको ॻोठ आहे हिते का बि बुनियादी सहूलियत न आहे। न को स्कूल आहे, न को हिते पाणी आहे, न को बिजली आहे, का शइ कोन्हे। असां बि हिते अणपढ़ियल आहियूं। बाक़ी नंढड़ा ॿार आहिनि, उहे बि उनजो बि मुस्तक़बिल ख़राबु आहे। उन को स्कूल न धंधा। हिते स्कूल 4-5 किलोमीटर परे उते वञी नथा सघनि। जबलनि में जामशोर ज़िले में पहिरियों ॻोठ सॾिजे थो, ॻोठ अब्दुल गनी खोसो। ऐं हिते बि अॼुकल्ह जे दौर में टेक्नोलॉजी जो ऐं जदीद दौर में बि असांजा नंढड़ा तइलीम खां महरूम आहिनि। ऐं असांजा वॾड़ा बि तइलीम खां महरूम रहिया आहिनि। ऐं लॻभॻि हितां खां 4 किलोमीटर ते फ़ासिले ते खानोट आहे ऐं 5-6 किलोमीटर फ़ासिले ते हबीबला मोड़ आहे। असांजो वस वारनि खां अपील आहे त असांजे ॻोठ खे स्कूल ॾियो वञे। पहिरियों मसइलो इहो आहे त स्कूल असांजे ॿारनि खे ॾिनो वञे ऐं हिन जो जेको मुस्तक़बिल आहे ऐं तइलीम जहिड़े ज़ेवर सां हिननि खे नवाज़ियो वञे। जदीद दौर में हिन ॻोठ जा रहवासी समूरनि बुनियादी सहूलियतुनि, रोड रस्तनि समेत पीअण जे पाणीअ खां महरूम हुजण जे बावजूदि बि हिते जे रहवासियुनि पंहिंजे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल बचाइण जे लाइ सिर्फ़ु स्कूल जी घुर कई आहे, त जीअं हिन ॻोठ अब्दुल गनी खोसे जा मासूम ॿार तइलीम हासिलु करे पंहिंजो मुस्तक़बिल रोशन करे सघनि। सागर सोलंकी, आवाज़ TV न्यूज़।